ओम शांति। हाणे तव्हां बाबा खे यादि था करो। मां आत्मा वृत्ति के रिश्ते में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। मुझे मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार निराकार श्री भगवान वच्चे बाबा चए तो सदा मूंखे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो। कंहिं न कंहिं संबंध सां सदा परमात्मा खे पंहिंजो साथी समझी करे यादि करणो ऐं सदा न उन सां अंदर ॿाहिरि साफ़ रहणो। मतिलबु जीअं सिर्फ़ु साथी यादि ई न करणो, हुनखे अंदर असांजे मन में छा छा ॻाल्हियूं हलनि थियूं उहो सभु बाबा खे साफ़ साफ़ ॿुधाइणो खपे, कुझु बि छुपाइणो न खपे। तुंहिंजी सच्चे दिलि सां ई परमात्मा गॾु रही सघंदो। जंहिंजी सच्चे दिलि हूंदो न हुन सां ई परमात्मा साथ निभाए सघंदो। त असांखे भले तव्हां ॿिए कंहिंखे कुझु न ॿुधाए, लेकिन परमात्मा खे आत्मा जी बि परमात्मा खे सच्ची सच्ची ॻाल्हियूं असांखे ॿुधाइणियूं। त बाबा चए थो जीअं असां सच्ची सच्ची ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए छॾंदासीं न त असां अंदर खां हल्का रहंदासीं, मुंहिंजी स्थिति हल्की रहंदी। ईअं असांखे सभिनि खे सेखारिणो, ॿारनि खे बि सेखारिणो। छोकी हाणे कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ॿार बि छुपाईंदा रहंदा आहिनि, पोइ अंदर ई अंदर सोचता रहंदा, पोइ सम्झ में न ईंदो। छोकी कई बार हाणे दुनिया में अहिड़ी ॻाल्हियूं थियनि थियूं त बाबा चए थो की हाणे बचपन खां ई ॿारनि खे बि सेखारिणो खपे। कुझु बि ग़लती थिए त पहिरियों माउ पीउ खे त ख़ैर ॿुधाइणो ई न, लेकिन आत्मा जी बि परमात्मा खे बि सच्चे दिल सां ॻाल्हि ॿुधाए करे हुनखां माफ़ी मंगणी खपे। बाबा चए थो सदा पंहिंजो टाइम सफल करो। सॼे ॾींहं में 24 घंटा हूंदा त 8 घंटा अगरि असां पंहिंजे शरीर खे बि ॾियूं, आराम भी करूं, जेको भी ॿियो समझो 8 घंटा अगरि असां आराम भी कयूं, बाक़ी 8 घंटा असां पंहिंजे शरीर ऐं जेका बि ॿार आदि आहिनि उन्हनि खे ॾियूं। बाक़ी 8 घंटा असां कोई न कोई अगरि अहिड़ो कमु जीअं हुजे, जीअं तव्हां नौकरी धंधो आदि कंदा आहियो या घर खे संभालंदा आहियो, त बाबा चए थो ॾिसो 8 अगरि तव्हां 8 मां बि 2 कढो त 6 घंटा तव्हां अगरि सुठी रीति परमात्मा खे सुबुह शाम या सॼो ॾींहुं यादि बि कंदो त बि ॾिसो तव्हांजी केतिरी कमाई थी वेंदी। छोकी हाणे परमात्मा जी यादि सां ई असांजी कमाई थियणी। 8 घंटा त पंहिंजे आराम करो, 8 घंटा तव्हां जो कुझु बि कमु कंदा आहियो, चाहे धंधो कंदा आहियो या गृहस्थी खे संभालंदा आहियो, उहो करो। बाक़ी 8 घंटा बचनि था न, अगरि असां टाइम कढूं त असांखे पंहिंजे अगले जन्म जे लाइ बि कमाई करणी आहे। त असां बाक़ी 8 घंटा अहिड़ा सुठा कर्म करूं, परमात्मा जो नाम जपूं या जपूं छा, परमात्मा जो ज्ञान जे मनन चिंतन करणो, भगवान जो नाम जपणो न आहे। वो जेको असांखे सिखाए थो हुनजे लाइ मनन चिंतन करणो, हुनखे कीअं जीवन में धारण करे सघंदा आहियूं हुननि जे लाइ मनन चिंतन करणो, परमात्मा खे यादि करे शक्ति वठणी। त बाबा चए थो पंहिंजो टाइम सफल करो। अगरि असां सॼो ॾींहुं ॾिसूं न, अॼु ॾिसजो कि सॼो
सॼो ॾींहुं 24 घंटा मां छा कंदी आहियां, त तव्हांखे पतो लॻी वेंदो त केतिरो समय वेस्ट कंदा आहियो। तो माण्हू जेका वॾा वॾा माण्हू हूंदा आहिनि न, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट या वॾी पोस्ट ते जेका वॾा माण्हू कमु कंदा आहिनि हेॾो सारो जीवन, उन पंहिंजे टाइम खे सफल कंदा वेंदा आहिनि। इसके माण्हुनि खे तो वॾा वॾा माण्हू कुझु बि खाईंदा पींदा केॾा ध्यान सां खाईंदा पींदा हूंदा न, कम जे विच में बि वो फ्रेश थियण, इहे सभु बाथरूम वग़ैरह त ठीकु आहे, लेकिन फ्रेश थियण वञी सघंदा, त उन्हनि जो खाइण पीअण बि ईअं हूंदो, हिसाब सां खाइनि ताकी कम बि कनि। इन करे माण्हुनि जो हिन समय कोई ध्यान ई न आहे कि छा था खाइनि, कॾहिं था खाइनि, केतिरो था पीअनि, छा था पीअनि। पोइ कम जे विच विच में पोइ अधु समय त उन्हनि जे शरीर में टाइम तो हली वञे, तो कम छा करे, बाक़ी समय हेॾा होॾा जी ॻाल्हियुनि में हली थो वञे। माण्हू जीवन में कम कीअं करे, अॻियां कीअं वधे। तो बाबा चए थो ॾिसो, जॾहिं असांखे खुद जे मन, बुद्धि, संस्कार ऐं शरीर खे ठीक रीति सां हलाइण अची वियो न, त असां ॾाढो कम करे सघंदा आहियूं। इन करे ये अॼु जांच कजो कि मां ॾींहं जा 24 घंटा पंहिंजा कीअं कीअं व्यतीत कंदी आहियां, असां केतिरो टाइम वेस्ट कंदा आहियूं। त ॿियो बाबा अॼु चए थो कि अगरि मूंखां आशीर्वाद खपे, माण्हू भॻवान खां आशीर्वाद वठंदो न, त बाबा चए थो अगरि मूंखां आशीर्वाद खपे त छा करो, सदा खुद खे आत्मा समझी करे कर्म करो, मूंखे निराकार रूप में याद करो। क्योंकि भगवान को समझी सदा परमात्मा, आत्मा जो परमात्मा को समझी सदा मदद करण लाइ तैयार रहंदो। वो मथे शरीर न तो हिन करे मथे वेठो आहे कि मुंहिंजे ॿारनि जी मूंखे मदद करणी आहे, लेकिन मदद केरु वठी सघंदो आहे? आशीर्वाद मतलब कि कोई माण्हू असांखे असांजे लाइ दुआ करे, असांजे लाइ असांखे आशीर्वाद ॾे कि असांजो कमु सहज थी वञे। आशीर्वाद मतलब कि आत्मा कंहिंखां शक्ति बि वठे कि मूंखे शक्ति अची वञे ताकि मां पंहिंजो कमु सहज करे सघां। त परमात्मा चए थो जीअं तव्हां खुद खे आत्मा सम्झंदव न त मूंखे निराकार रूप में यादि कंदा, त आपे तव्हांजी आत्मा में शक्ति गुण ज्ञान भरजंदा वेंदा, ताकि मूंखां आशीर्वाद मांगण जी दरकार न हूंदी। त खुद खे आत्मा सम्झण, परमात्मा खे निराकार रूप में यादि करण ही हुन खां आशीर्वाद वठण। त हिन सां छा थींदो कि असांजे जीवन में आत्मा में सहज शक्ति ईंदी वेंदियूं, जंहिंसां वो पंहिंजो कर्म ठीक रीति करे सघे। फिर बाबा अॼु चए थो सदा रहम करो। हिन समय दुनिया में सभिनि खां ज्यादा जरूरी ॻाल्हि आहे कि सदा सभिनि ते रहम करणु ॾाढो जरूरी आहे। छोकी माण्हू हिक ॿिए जे मथां रहम ई त नथो करे सघे न, बेरहमी सां ॿारनि खे बि ॾिसो कीअं मारे थो, कीअं उल्टा सुल्टा शब्द थो चए, खुद उहो ई ग़लती करे, हुनखे हुनखां वॾा डांटनि त नाराज तो थी वञे, लड़ाई झगड़ा तो करण लगी वञे। लेकिन वही आत्मा जो अगर कोई ॿार वही गलती करे त हुनजे मथां हावी था थी वञे, त ॿार त कुछ चई न सघंदा, चईंदा वॾा आहिनि छा चऊं, पर धीरे धीरे पोइ उहे बि निकिरी वेंदा आहिनि, उहे बि चईंदा आहिनि असां बि केसिताईं ॿुधो। त बाबा चए थो हर आत्मा हिक ॿिए जे मथां बेरहमी करे करे ॿियनि खे दुख थी पहुचाए। अगर असां हिकु ॻाल्हि सम्झी वञूं कि सभी आत्मायूं आहिनि, चाहे नंढे शरीर में चाहे वॾे शरीर में, सभिनि आत्माउनि में हिन समय शक्तियूं गुण न आहे। भई ॾिसो वॾा बि उहे ई था चवनि, भॻवान चए कि मुंहिंजे निर्गुण वारे में कोई गुण न आहे, मूंखे शक्ति न आहे। नंढे शरीर में जो आत्मा है वो भी तो वही थी चए, आत्मा में ना आहे न। जो मतलब ये थोड़ी कि नंढा आहिनि त तव्हांजो चयो मञनि,
चयो वञे हुन आत्मा में एतिरी सम्झ ई न आहे, शक्ति न आहे, गुण ई न आहिनि। तव्हांजे चइण सां कोई थोरो हुनमें शक्ति गुण सम्झ अची वेंदी। त वॾो वॾो परमात्मा बाप खे यादि करण सां हर आत्मा में गुण शक्ति ज्ञान ईंदो। त बाबा चए थो कि हाणे कंहिंजे मथां बि बेरहमी न करो, सभिनि जे मथां रहम करो। कोई ग़लती तो करे न तो हुनजे मथां गुस्सो न करे हुननि जे मथां त ॿियो ई रहम करणो। जेको अॼु दुनिया में माण्हू गलत कम करे तो न, लेकिन गलत कम करे तो माण्हू तो सभु हुनखे मारण ते था अचनि कि न गलत कई न गलत कई। पर परमात्मा हुनजी आत्मा खे ॾिसंदो आहे, परमात्मा खे हुनजी आत्मा जे मथां ॾाढो रहम ईंदो आहे कि मुंहिंजी आत्मा ॿार केॾो कमज़ोर आहे कि बुराइनि जे वश थी वञे ऐं घड़ी घड़ी गलत कम थी करे। अॼु कोई आत्मा कहिड़े भी बुरे स्वभाव संस्कार वश बुरा कर्म करे थी दुनिया में, त माण्हू त चवनि था न भई इन्हनि खे बि इन्हनि जीअं कयो इन्हनि खे बि उहो ई मारो। लेकिन परमात्मा चईंदो आहे कि आत्मा एॾी कमज़ोर आहे जो बुरे कर्मनि जे वश थी वञे, बुरा कर्म करण थी। जीअं सम्झो कंहिंजे शरीर में ताक़त न हूंदी आहे त थोरो सो भी कुझु मौसम चेंज थी वेंदो त बीमार थी वेंदो आहे न। शरीर में मौसम बदली थींदो आहे त उन ताक़त न आहे हुनखे उहो सहन करण जी। त ईअं ई आत्मा भी, कई आत्माएं हिन दुनिया में कमज़ोर हूंदियूं आहिनि, कई आत्मा हिन दुनिया में कमज़ोर हूंदियूं आहिनि त उहो छा कंदियूं आहिनि, बुराइनि जी वश, बुरे स्वभाव संस्कारनि जे वश थी करे बुरा कर्म कंदी रहंदियूं आहिनि। आत्मा शरीर द्वारा करे थी। माण्हू खे त लॻे थो हिन इंसान कई, पर ये त आत्मा कई न। त उनजे शरीर खे मारण, उनजे शरीर खे जेल में बंदि करण से कुझु न थींदो। संस्कार वो आदतियूं त दुनिया में फैलनि थी न। अॼु हिकु कंदो, हिक खे जेल में विझंदा, ॿियो कंदो, ॿियो बि उहो ई ॻाल्हि ॾिसी करे सोचे करे पोइ ॿी आत्मा बि उहो करण जी। तो कंहिंखे खत्म करणो, संस्कार आदतनि खे, बुरी आदतनि खे खत्म करणो। आत्माउनि खे शक्ति ॾियणी आहे कि वो बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म न करनि। अॼु कोई भी इंसान, मनुष्य आत्मा, चाहे तव्हांजे घर में, संबंधी में या दुनिया में, तव्हांखे पतो लॻे तो फलानो ईअं कंदो आहे, चोरियूं कंदो आहे, हेॾा वॾे जी ॻाल्हियूं हिते फैलाईंदो आहे, माण्हुनि जा घर फिटाईंदो आहे, अलाए छा छा दुनिया में थींदो आहे न। त असांखे अहिड़े स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे परमात्मा खे यादि करे हुन आत्माउनि खे शक्ति ॾियणी आहे। हुन आत्माउनि खे एतिरी परमात्मा खे यादि करे उन्हनि खे हिननि जे लाइ दुआ करणी आहे। अरदास करो, दुआ करो, प्रार्थना करो कि बाबा इन आत्मा खे सम्झ ॾियो, शक्ति ॾियो ताकि ये बुरा कर्म करण छॾे छॾे। और इन दुनिया में ही वो बुरा स्वभाव संस्कारनि जा जेकी हवा आहे वो खत्म थी वञे। अॼुकल्ह दुनिया में कहिड़ी हवा थी फैले, माण्हू हिक ॿिए खे कटे, शरीर खे कटे, कंहिंजो गलो था कटनि, कंहिंजे शरीर खे कटे था छॾनि। जीअं जानवरनि खे कटे करे खाईंदा आहिनि न, त बाबा चए तो इहो बि शुरू थी वेंदो, माण्हू हिक ॿिए खे कटे करे खाइण बि शुरू थी वेंदा। छोकी दुनिया जो वायुमंडल, वातावरण अहिड़ो तो हले न, त असांखे बि खुदि खे, असां में बि कोई अहिड़ो बुरो स्वभाव संस्कार न अचे। माण्हुनि खे गुस्सो ईंदो आहे त पतो थोड़ी लॻंदो आहे। असांजी आत्मा बि अहिड़े बुरे स्वभाव संस्कारनि जे वश न थिए त असांखे परमात्मा जी चित्र छाया जे अंदर रहणो। ऐं ॿियनि जी बि अगरि कोई असांजी ॻाल्हि ॿुधूं था त हुननि जे लाइ बि सुठी दुआ करो, हुननि जे लाइ बि सुठी सुठी प्रार्थना करो कि उन्हनि जी आत्मा बि अहिड़े बुरे स्वभाव संस्कार खां मुक्त थी वञे।
हिन समय आत्माउनि खे परमात्मा जी डायरेक्ट छत्र छाया जे हेठां रहण जो मौको मिलियो। त बाबा चए थो हाणे सभिनि जे मथां रहम करणो। हाणे ॾिसो असां ॼाणियो आहे न कि असांजी आत्मा जो पीउ केरु आहे? परमात्मा। त इन करे परमात्मा छा कंदो आहे? सभिनि जो कल्याण कंदो आहे न। त असांखे बि सभिनि जो कल्याण करणो। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि मां परमात्मा जो ॿार ठही करे रहां, त जीअं मुंहिंजो पीउ सभिनि जो कल्याण कंदो आहे, अकल्याण करण वारनि जो बि कल्याण करण वारो परमात्मा बाप। त मूंखे बि सभिनि जो कल्याण करणो। हिन रीति जॾहिं असां इहे वीचार कंदासीं न कि मां कंहिंजो ॿार आहियां, शरीर सां त तव्हांजा जो बि संबंधी आहिनि, लेकिन असल में मुंहिंजे शरीर खे हलाइण वारी जो आत्मा आहे हू कंहिंजो ॿार आहे। मुंहिंजे परमात्मा पीउ जी मां छा महिमा थी ॻायां रोज़, सिर्फ़ हुनजी महिमा न ॻाइणी आहे। असां अगरि हुनजा ॿार आहियूं त असांखे बि ओड़ी महिमा लाइक़ ठहिणो आहे। सम्झो तव्हांजा माउ पीउ ॾाढा सुठा आहिनि, तव्हांजो संबंधी ॾाढा सुठा आहिनि, तव्हां जीअं घर में रहंदा आहियो, जीअं माण्हू कंदा आहिनि तव्हांखे बि करणो पवंदो आहे न। हिनजा माउ पीउ जब अहिड़ा कम कंदा हुया सुठा, त हिननि ॿार बि सिखी विया। त उहे अगरि असां भक्ति मार्ग में चऊं था भई भगवान असांजो माता पिता आहे ऐं असां हुनजी रोज़ रोज़ माण्हू सुबुह सुबुह जो झांझ वॼाए भॼन कीर्तन करे हुनजी महिमा थो करे कि मुंहिंजो पीउ सुख करता है, मुंहिंजो पीउ दुख करता है, मुंहिंजो पीउ फलानो फलानो आहे, फलानो फलानो। सॼो ॾींहुं असां छा था करूं? जॾहिं तव्हां सुबुह सुबुह जो पंहिंजे पीउ जी महिमा पढ़ो था त सॼो ॾींहुं बि त इहे यादि रखो न कि मां छा थी करा, मां त सिर्फ़ पंहिंजे पीउ जी महिमा ई कंदा रहंदासीं। कोई पंहिंजे माउ पीउ जी महिमा ई कंदो रहे, संबंधियुनि जी महिमा ई कंदो रहे, खुद में उहा गुण संस्कार उहा आदतियूं न विझे त माण्हू त चईंदा न तुंहिंजा माउ पीउ संबंधी त ॾाढा सुठा आहिनि, तूं छो ईअं आहे, तूं छो ख़राब कम थो करे, तूं बि सुठा कर्म कर न, सिर्फ़ हुननि जी महिमा ई छो थो करे। चईंदा न त उहे ई परमात्मा बि चए थो कि मुंहिंजा ॿार मुंहिंजी महिमा त करनि था, सुबुह जो 2 बजे उथी करे 4 बजे उथी करे रड़ियूं था मारनि ऐं सॼो ॾींहुं खुदि लड़ाई झगड़ो ऐं दुखी था थींदा वञनि, रोइनि था, परेशान था थियनि। तव्हां मुंहिंजो नाम बदनाम था करो। माण्हू त चईंदा न भई तव्हां जेके पंहिंजो माता पिता चओ था हुनजे लाइ त तव्हां अहिड़ी सुठी सुठी ॻाल्हियूं था चओ, उहो त सदा सत्य आहे, सदा सभिनि खे सुख ॾियण वारो आहे, सदा सभिनि जा दुख हरण वारो आहे, सभिनि ते रहम करण वारो आहे, सभिनि ते कल्याण करण वारो आहे, स्वर्ग जी दुनिया ठाहिण वारो आहे। त माण्हू चईंदा इहे त हिनजो पीउ त एॾो सुठो आहे, पर हिनजा पीउ जा ॿार त अहिड़ा आहिनि। हिन करे हाणे माण्हू चाहे देवियुनि जी पूजा थो करे, संतोषी देवी, काली देवी, अलाए कहिड़ी कहिड़ी देवियुनि जी, हर हिकु देवी में कोई न कोई शक्ति जे रूप में हुनखे पूजदा आहिनि। हनुमान खे महावीर था चवनि, गणेश खे विघ्न विनाशक था चवनि, सभिनि खे पंहिंजो माउ पीउ ठाहे वेठा आहियो। आरतियुनि में चईंदा आहियो न, तव्हांजा एॾा सारा माउ पीउ एॾा सुठा सुठा, सभिनि विघ्ननि खे विनाश करण वारा महावीर, सदा संतुष्ट रहण वारा, तव्हांजो जीवन ईअं छो न आहे? त बाबा चए थो कि हाणे जेके बि तव्हां पंहिंजो माउ पीउ समझी करे पूजो था, सम्झो त पंहिंजे गुरु खे ई माउ पीउ था सम्झो, त तव्हांजो गुरु त पवित्र रहंदो, तव्हांजो गुरु त ॾाढो सुठो सुभाउ संस्कार वारो हूंदो, तव्हां छो न ईअं आहे? त या त हुनखे माता पिता इहा आरती मां कढी छॾो न, भजन कीर्तन में चयो न कि उहो असांजो माता पिता आहे।
चओ भई उहो त वॾो आहे, असां त हुनजा भगत भगवान आहियूं, असां थोरी अहिड़ा थी। माता पिता शब्द न चइबो भगवान जे लाइ। अगर भगवान के जंहिं भी रूप में था पूजो था, अगर उनके माता पिता चओ था त तव्हांखे भी ओड़ा गुण संस्कार धारण करणा पवंदा, न त असां भगवान जे जेके माता पिता चऊं था उनजी छा कराईंदासीं, ग्लानी कराईंदासीं त पाप पवंदो न। त बाबा चए तो हिन रीति मां मुंहिंजी जो महिमा आहे, मां जहिड़ो आहे ओड़ो ठहो, सिर्फ मुंहिंजी महिमा ही न ॻायो, तव्हां भी ओड़ा ठहो। मां जीअं सभिनि जो कल्याण कंदो आहे, सुख ॾींदो आहे, तव्हां भी उहो करो। सम्झो भगवान हिन सृष्टि ते अचे शरीर वठी त उहो कंहिंखे मारदो? भगवान हिंसा करे सघंदा आहिनि कॾहिं? त असां कंहिंखे कीअं मारे सघंदा आहियूं, असां कंहिंखे अहिड़ा शब्द कीअं चई सघंदा आहियूं? त ईअं रोज जॾहिं असांजे स्वरूप में ईंदो न, यादि रहंदो कि मां छा थी चवां, तॾहिं असांखे सम्झ में ईंदो कि असांखे इहे चइण, इहे जेको जीवन जियूं था इहे ग़लति आहे। विकार बुराइनि जे वश थी करे, मोह माया जे वश थी करे जो असां जीवन जियूं था कलयुगी रीति रस्म जे हिसाब सां, इहे ग़लति आहे। इन करे परमात्मा हाणे स्वयं हिन सृष्टि ते अची करे पंहिंजी मत ॾियण आयो आहे कि हाणे मुंहिंजी मत छा आहे। अञा ताईं असां रावण जी मत ते पिया हलूं, रावण जी मत ते हली हली दुखी परेशान थिया आहियूं। एतिरी त माण्हू रावण जी एफिजी जलाए थो, पुतलो कंहिंजो जलाईंदा आहियूं, जेको दुश्मन हूंदो आहे न, कोई रावण जो पुतलो हर साल छो जलाईंदा आहिनि? छो जो इहे ई असांखे पंहिंजी कैद में करे वेठो आहे, अञा भी वेठो आहे, तॾहिं त हर साल जलायूं था। ये रावण छा विकार बुराई ही असांखे पंहिंजी कैद में करे वेठो आहे ऐं असांखां बुरा कर्म कराए थो, असांखे पंहिंजे वश में करे वेठो। चऊं था न क्रोध अची थो वञे, मां नथी करण चाहियां, मतलब ये क्रोध जो भूत जो रावण आहे, ये तव्हांजी आत्मा खे पकड़े वेठो आहे। इन सां मुक्त थियण लाइ असांखे परमात्मा राम खे यादि करणो पवंदो। परमात्मा जो नाम हिकु राम भी आहे। बाबा चए थो हाणे हिन रीति मूंखे यादि करो, जो मुंहिंजी महिमा ॻायो था ओड़ा ठहो था। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे निर्माणता जी मानता द्वारा सर्वनि जी दुआयूं प्राप्त करण वारा मास्टर सुखदाता था। बाबा चवनि था महानता जी निशानी छा हूंदी आहे? निर्माणता। निर्माणता मतलब झुकण, निर्माणता मतलब कि पंहिंजी विशेषताऊं प्यार जे अॻियां झुकण। भले तव्हांखे माण्हू कुझु नथा मञनि, लेकिन तव्हां में एतिरी विशेषताएं हुजणियूं खपनि, तव्हां में एतिरो आत्मिक प्यार सभिनि खे ॾियो कि माण्हू आपे ई तव्हांजे अॻियां झुकी वञे, तव्हांखे न झुकणो पए। हिनखे चइबो आहे निर्माणता। खुद में विशेषताएं हुजनि, खुद में अहिड़ी सारी सभिनि खे प्यार ॾियण, आत्मिक प्यार ॾियो, लेकिन खुद खे वॾो न सदाईंदो न त माण्हू तव्हांजी विशेषताएं ऐं प्यार जे अॻियां तव्हांजे अॻियां झुकी वेंदो। त महान जेको माण्हू हूंदो न उहो निर्माण हूंदो, ऐं जेतिरो निर्माण ठहींदो न ओतिरो सभिनि जे दिलनि में महान ठही वेंदो। जेतिरो निर्माण हूंदो न ओतिरो सां निरंकारी थींदा वेंदो। निर्माणता जो बीज आहे, महानता जो फल। निर्माणता जो बीज महानता जो फल सुख ई प्राप्त कराईंदो। तव्हां खुद खे वॾो सदाईंदो न, माण्हू तव्हांखे वॾो न सम्झंदा। भले चईंदा इहे वॾा आहिनि, लेकिन तव्हांखे हुन वॾे जे हिसाब सां तव्हांखे इज़त न ॾींदा। ऐं अगरि तव्हां ॿियनि खे अॻियां रखी
खुद में भी विशेषताएं हुजनि, असां सभिनि खे प्यार थी ॾियो, लेकिन ॿियनि खे अॻियां रखी हलंदव न त माण्हू आपे ई तव्हांखे अॻियां रखंदा। निर्माणता ही सभिनि जी दुआयूं प्राप्त कराईंदी आहे। जेतिरो असां निर्माण रहींदासीं न ओतिरो माण्हू असांखे दुआयूं ॾींदा। निर्माणता महिमा योग्य ठाहे ॾींदी। निर्माणता सभिनि जे मन में प्यार जो स्थान ठाहे ॾींदी आहे। तव्हां जेतिरो निर्माण रहंदव न, अर्थात पंहिंजी विशेषतायूं प्यार में सदा अॻियां सभिनि खे अॻियां वधाइण वारो, त ओतिरो ई तव्हां सभिनि जे मन में राज कंदा। सभी तव्हांखे मन सां प्यार ॾींदा। अॼु माण्हू चए थो असां वॾा आहियूं, पेर पओ, असां सां ईअं इज़त ॾे, ईअं कर, माण्हू चईंदा न, कोई ख़ुदि ई चईंदो कि मां वॾी आहियां, मुंहिंजा पेर कर, मुंहिंजी इज़त कर, ईअं चईंदा आहिनि माण्हू खे। त भले माण्हू ॿाहिरि खे ख़ुशि करण लाइ हुनजो पेर बि पाईंदो, हुननि खे विहारंदो, इज़त बि ॾींदो, चीज बि ॾींदो, फलानो फलानो, लेकिन मन सां इज़त कॾहिं मिले, मन सां प्यार कॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां निर्माण थी करे हलंदो। त इहो ई बाप समान ठाहिणो। परमात्मा बाप सदा निर्माण रहंदो, सदा निरंकारी। त असांखे परमात्मा जहिड़ो ठाहींदो आहे। आत्मा तो परमात्मा न थींदी आहे, लेकिन आत्मा में परमात्मा जहिड़ा गुण, संस्कार, शक्तियूं ईंदियूं आहिनि। अर्थात आत्मा पंहिंजे पीउ जहिड़ी ठही सघंदी आहे, आत्मा भगवान न थी सघंदी। आत्मा आत्मा ई आहे, परमात्मा जी आत्मा आत्मा ई आहे, लेकिन अगर सिर्फ परमात्मा जो गुण संस्कार पंहिंजे अंदर धारण करे सघंदा आहियूं। स्लोगन आहे, श्रेष्ठ जीवन जो अनुभव करण लाइ निश्चय जो फाउंडेशन मजबूत हुजे। असांखे जॾहिं पूरो निश्चय थी वेंदो न, मुंहिंजा ॿ पीउ आहिनि, हिकु आत्मा जो, हिकु शरीर जो, जॾहिं असां जीअं जेतिरो असां मान, जेतिरो असां चयो पंहिंजे शरीर जे मापी जो मंदा आहियूं, उन्हनि ते ध्यानु ॾींदा आहियूं, हुन खां ज्यादा असां अगरि परमात्मा पीउ जे चए ते हलंदासीं न, हुनखे पंहिंजो पीउ सम्झी करे हलंदासीं, त असांखे ज्यादा असांजो जीवन सुठो थींदो। छोकी कलयुगी माता पिता त कलयुगी जी दुनिया जे लाइ मत ॾींदा, लेकिन परमात्मा असांजी आत्मा जो बि स्वर्ग जहिड़ी दुनिया जे लाइ मत ॾींदो, जंहिंसां स्वर्गवासी थी वेंदो। त भले कलयुग में जो माउ पीउ आहिनि उन्हनि खे मान सम्मान ॾियणो, लेकिन हाणे असांखे कंहिंजी मत ते हलणो, आत्मा जे पीउ परमात्मा जी। कलयुगी माता पिता से चईंदा, कलयुगी दुनिया जे हिसाब सां शादियूं कर, विकार में वञ, ॿार पैदा कर, गृहस्थी ठाहे, लेकिन असांजे परमात्मा पीउ चए थो कि कलयुगी दुनिया में शादी करण मतलब बर्बादी आहे, विकार में वञ मतलब गटर में वञणु, विकार में वञ मतलब गटर में वञणु। हिन दुनिया में रही करे असांखे परमात्मा पीउ अची करे एतिरी श्रेष्ठ मत थो ॾे, चए थो तव्हां मुंहिंजी मत ते हलंदा न, मां तव्हांखे स्वर्ग में वठी हलंदा। ऐं कलयुगी माउ पीउ चईंदा भई मुंहिंजी मत ते हल त तोखे गटर में फिटी करे छॾंदा। विकार में वञ मतलब गटर में वञणु न। त परमात्मा भले असां त द्वापर बाबा ईअं नथो चए माता पिता जी इज़त न करो, लेकिन हिन समय वॾो माउ पीउ आयो आहे असांजो आत्मा जो, त हुनजे चए ते हलंदासीं त स्वर्ग जो सुख त ॾिसंदासीं न। तंहिं करे परमात्मा जे मत ते हलंदव, आत्मा जे पीउ जे, त तव्हांजी जीवन ॾाढी ऊंची थी वेंदी, देवी देवताउनि जहिड़ी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।